ICC मेन्स वनडे वर्ल्ड कप में 14 अक्टूबर ते भारत हथां शिकस्त खां पोइ पाकिस्तानी टीम जा पेर पंहिंजी मंज़िल तां ईअं थिड़ी विया जो हाणे सूरत-हाल इहा आहे जो टीम जी सेमीफाइनल ताईं पहुचण जो सफ़र हिकु भेरो वरी ॿियुनि टीमुनि जी हार खट ते अची बीठो आहे। पाकिस्तान जी अफ़गानिस्तान हथां शिकस्त खां पोइ आलमी कप जी ग्रुप स्टेज ते पॉइंट टेबल ते नज़र डोड़ाई वञे त भारत पहिरें, न्यूज़ीलैंड ॿिए, ॾखिण अफ्रीका टिएं ऐं ऑस्ट्रेलिया चोथे नंबर ते मौजूदु आहे। शिकस्त बावजूद पाकिस्तान जो नंबर 5 आहे, जॾहिं त पाकिस्तान ख़िलाफ़ तारीख़ी कामयाबी खां पोइ अफ़गानिस्तान 6 नंबर ते अची वियो आहे। पर हाणे सवाल इहो थो पैदा थिए त पाकिस्तान टीम जे सेमीफाइनल ताईं पहुचण जो को रस्तो बचियो आहे या न। इन हवाले सां अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तान हाणे बि सेमीफाइनल लाइ क्वालिफाई करे सघे थो, पर इन लाइ पाकिस्तान हाणे वधीक कंहिं बि मैच में शिकस्त बर्दाश्त नथो करे सघे। पाकिस्तान जूं 4 मैचिस अञा बाक़ी आहिनि। क़ौमी टीम पहिरीं मैच 26 अक्टूबर ते ॾखिण अफ्रीका, 31 अक्टूबर ते बांग्लादेश, 4 नवंबर ते न्यूज़ीलैंड ऐं 11 नवंबर ते इंग्लैंड ख़िलाफ़ मैदान ते लहंदी। सेमीफाइनल में पहुचण लाइ पाकिस्तान खे इहे 4 मैचूं लाज़मी खटणियूं पवंदियूं, जंहिंखां पोइ ग्रुप स्टेज ते पाकिस्तान जूं पॉइंट्स 12 थी वेंदियूं। पहिरियों तरीक़ो सफ़ा सादो आहे। जेकॾहिं पाकिस्तान पंहिंजी चइनी मैचिस में सुठे रन रेट सां खटे थो, इन खां पोइ ऑस्ट्रेलिया पंहिंजूं 5 मैचिस मां 2 मैचूं हाराए, त इन सूरत में पाकिस्तान जूं 12 ऐं ऑस्ट्रेलिया जूं 10 पॉइंटूं हूंदियूं, जंहिंखां पोइ पाकिस्तान सवलाईअ सां सेमीफाइनल लाइ क्वालिफाई करे वठंदो। जेकॾहिं पाकिस्तान हाणे ईंदड़ चइनी मैचिस में का बि मैच हाराए वञे थो त पाकिस्तान जी सेमीफाइनल में पहुचण जा इम्कान वधीक घटिजी वेंदा। पोइ इंग्लैंड ऐं बांग्लादेश जी पाकिस्तान ख़िलाफ़ मैचूं खटण बाद पॉइंट्स ते मथे हलिया वेंदा। पर जेकॾहिं पाकिस्तान ईंदड़ मैचुनि में हिक खां वधीक मैचूं हारायूं त सेमीफाइनल ताईं पहुचण जा समूरा दर बंदि थी वेंदा। टूर्नामेंट में पाकिस्तान जे सेमीफाइनल ताईं पहुचण जा ॿिया बि रस्ता आहिनि, पर को बि रस्तो ख़तरे खां ख़ाली न आहे। अव्हांखे आगाह कंदा हलूं त ICC मेन्स वनडे वर्ल्ड कप समूरियूं टीमूं 9 मैचूं खेॾंदियूं ऐं ग्रुप स्टेज जी पुॼाणी ते टॉप 4 टीमूं सेमीफाइनल लाइ क्वालिफाई कंदियूं।